सदर आसिफ ज़रदारी जी गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतरेस सां मुलाक़ात। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ख़ातूनी अवल आसफा भुट्टो ज़रदारी भी मौजूद। कश्मीर मसइले जी मुंसिपाणी हल ऐं UN ठाराइण ते अमल दरामद ते ज़ोर। आसिफ अली ज़रदारी पारां आलमी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ UN सेक्रेटरी जनरल जी कोशिशुनि जी वाखाण। दोहा समाजी तरक़ीअ लाइ सुठो सवण करार। सदर आसिफ ज़रदारी गॾियल क़ौमुनि जे अमन मिशन्स में पाकिस्तान जे किरदार जो भी हवालो ॾिनो वियो। अंटोनियो गुतरेस दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जंग में क़ुर्बानीनि ते पाकिस्तान सां ॿधीअ जो इज़हार। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो भारत तरफ़ां पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमालु करण वारे क़दम ते ॻणतीअ जो इज़हार। संदसि चवणु आहे त भारत पारां मुआइदो ख़तमु करण ऐं दरियाहनि जा अंग अखर रोकण सां पाकिस्तान में आफ़तूं आयूं। पाकिस्तान ऐं ईरान जे सरकारी चैलेंजिस विच में याददाश्तनामनि ते सयूं। ईरानी सफ़ीर रज़ा अमीर मुक़दम जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं ईरान विच में वधंदड़ सहकार सुठो सवणु आहे। मीडिया विच में सहकार ॿिन्ही मुल्कनि जी लाॻापनि खे मज़बूत बणाईंदो। पाक ईरान लाॻापा हिकु नई ऐं मज़बूत मरहले में दाख़िल थी चुका आहिनि। पाकिस्तानी हुकूमत ऐं अवाम जे उसूली ऐं साबित क़दम मौक़िफ़ ते थोराइता आहियूं। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तहड़ जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं ईरान जो मीडियारी शोबे में सहकार सुठो सवणु आहे। ईरानी सदर मसूद पेज़ेशियान जी पाकिस्तान जे दौरे जा आकारी नतीजा निकिरंदा। समाजी तरक़ीअ लाइ मुंसिपाणी जामी ऐं मुतवाज़िन आलमी मालियाती निज़ाम अनटर आहे। क़तर में इसराइली जारियत जी मज़म्मत करियूं था। कॉन्फ्रेंस मुनक़िद करण ते क़तर जी क़यादत खे ख़िराजी तहसीन पेश करियां थो। हीअ कॉन्फ्रेंस समाजी इंसाफ़ बराबरी ऐं इंसानी वक़ार लाइ अज़म जो इज़हार आहे। असां हिकु अहिड़े दुनिया चाहियूं था जिते समाजी हमायगी बराबरी यकजहती ऐं इंसानी हक़नि जो एतिराम हुजे। असांजो मंशूर जामी ऐं पाइदार तरक़ी आहे। सदर आसिफ ज़रदारी जो क़तर जे गादी वारे शहर दोहा में गॾियल क़ौमुनि जे एहतमाम हेठि ॿी आलमी समाजी ऐं तरक़ियाती कॉन्फ्रेंस खे ख़िताब संदसि चवणु आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम 90 लख खां वधीक ख़ानदाननि खे माली इमदाद, सिहत ऐं तालीम जूं सहूलियतूं फ़राहम करे रहियो आहे। असांखे फ़ख़्रु आहे त हीउ प्रोग्राम सॼी दुनिया में मिसाली समाजी तहफ़ुज़ जो मॉडल आहे। ईंदड़ 5 सालनि में तालीम जे शरह 90% ताईं वधाइण ऐं हर ॿार जे स्कूल में दाख़िला लाइ पुरज़म आहियूं। कराची जी दहशतगर्द जूड़ अदालत CTD पुलिस तां गिरफ़्तार 2 जवाबदारनि गनी अमान चांडियो ऐं सरमन मीराणीअ खे जेल हवाले करे छॾियो। सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते 2 जवाबदारनि खे ATC में पेश कयो वियो। अदालत 2 जवाबदारनि खे जेल हवाले करण जो हुकुम ॾिनो। सिंध हाई कोर्ट गनी अमान चांडियो ऐं सरमद अली मीराणी जी आज़ादी वारो जुडिशल मैजिस्ट्रेट जो फ़ैसिलो रद्द कंदे 2 ॼणनि खे ATC में पेश करण ऐं तकिड़ो मेडिकल चेकअप करण जो हुकुम ॾिनो हो। 2 सालनि खां आबादगार मुसीबत में आहिनि। मुल्क में ज़राअत ग्रोथ -3% आहे। अंदाज़ो हो त वफ़ाक़ उन ते ध्यानु ॾींदो ऐं सबब मालूम कया वेंदा। पाणी बि आहे, पोइ बि आबादगार रोइण पिनण ते अची रहिया आहिनि। पंजाब जे ख़बर न आहे पर सिंध में आबादगार रस्तनि ते आहिनि। आबादगारनि तरफ़ां फेयर प्राइस जी घुर करे रहिया आहिनि। PP सिंध जे सदर निसार कुरैशी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त पाकिस्तान जी मईशत जो दारोमदार ज़राअत ते आहे। 60 खां 70% माण्हू ज़राअत ते भाड़ींदा आहिनि। मुल्क मां कचो मटीरियल जो एक्सपोर्ट कयो वेंदो आहे। 27वीं तरमीम जी ॻाल्हि हली रही आहे पर उन जो फाइनल मसवदो नाहे ठहियो। सिक्योरिटी फोर्सिस जी कलात में वॾी कार्रवाई ऑपरेशन में फितनल हिंदुस्तान जा 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि ऑपरेशन 1 नवंबर जी राति कुझु इतलात ते कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द मुल्क में केतिरनि ई तक़रीबी कार्रवाइनि में मुलविस हुआ। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं गोला बारूद बरामद कया विया। वधीक दहशतगर्दनि जी ॻोल्हा लाइ इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन आहे। अज़म इस्तेहकाम मंशूर तहत दहशतगर्दी ख़िलाफ़ मुहिम पूरी क़ुवत सां जारी रहंदी। सदर आसिफ ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां बलोचिस्तान जे ज़िले कल्लात में कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़िराजी तहसीन पेश। सदर वतन दुश्मन अंसरनि ख़िलाफ़ ऑपरेशन अज़म इस्तेहकाम जे तसलसल खे क़ौमी सलामतीअ लाइ अनठर करार ॾिनो। वज़ीर आज़म कल्लात में फितनल हिंदुस्तान ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस जी आफ़िसरनि ऐं एहलकारनि जी वाखाण कई। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त लाइ मूं समेत पूरी क़ौम पाक फ़ौज सां कुल्लो कुल्ले में मिलाए बीठल आहे। नायब वज़ीर आज़म ऐं फ़रॾई वज़ीर इसहाक़ डार पाकिस्तान जी पहिरीं गूगल क्रोमबुक असेंबली लाइन जो इफ़्तिताह करे छॾियो। इसहाक़ डार गूगल क्रोमबुक असेंबली लाइन खे तारीख़ी क़दम करार ॾींदे चयो आहे त गूगल क्रोमबुक सां डिजिटल टूल्स जी पहुच शहरियुनि लाइ वधीक आसान थी वेंदी। हीउ क़दम मुल्क जी डिजिटल तब्दीलीअ जो फ़ैसिलाइतो लम्हो आहे। क्रोमबुक जे मक़ामी असेंबली सां डिजिटल टूल्स ताईं पहुच ख़ासि तौर ते तालीमी शोबे में सस्ती ऐं जामिया थी वेंदी। गूगल जे पाकिस्तान में ऑफिस क़ाइमु थियण सां
सिर्फ़ इलाही अलामती न पर क़ौमी फ़ख्र जो लम्हो ऐं पाकिस्तान जे डिजिटल सलाहियतुनि ते एतमाद जो इज़हार आहे। सुप्रीम कोर्ट में एसी गैस प्लांट जे धमाको 4 ॼणा ज़ख़्मी, कोर्ट नंबर 6 में मुतासिर थियो। धमाको सुप्रीम कोर्ट जे बेसमेंट में वाक़िए कैंटीन में एसी गैस प्लांट में थियो। धमाके खां पोइ वकीलनि ऐं अदालती अमले में भाॼ ज़रियनि मूजिबि स्टाफ कैंटीन में एसी जी मरम्मत जो कमु जारी हो त उन दौरान ज़ोरदार धमाको थियो। वाक़िए जी जांच जारी आहे। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध हुकूमत औरतुनि लाइ पिंक स्कूटीज़ जी फ़राहमीअ जी ॿिए मरहले जो ऐलान करे छॾियो। औरतुनि खे पिंक स्कूटीज़ जी फ़राहमीअ जो ॿियो मरहलो जल्द शुरू कयो वेंदो। औरतुनि खे अपील आहे त ड्राइविंग लाइसेंस ठाराइनि, तरबियती कोर्सिस में हिसो वठनि ऐं पिंक स्कूटीज़ प्रोग्राम जे ॿिए मरहले में रजिस्ट्रेशन कराइनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम में उनजो बयानु। संदसि चवणु आहे त ट्रांसपोर्ट खाते तरफ़ां औरतुनि खे मुफ़्त ट्रेनिंग सां गॾु मुफ़्त लाइसेंस बि फ़राहम कया पिया वञनि। शागिर्दियाणियुनि ऐं नौकरियूं कंदड़ औरतुनि खे स्कूटीज़ जी फ़राहमीअ जो मक़सदु खेनि सफ़री मसइलनि खां छुटकारो ॾियारणु आहे। औरतुनि खे बाख़्तियार बणाइणु पीपल्स पार्टी जी नज़रियाती सफ़र जो मरकज़ी सतून आहे। हीउ मिशन शहीद बेनज़ीर भुट्टो जे मंशूर जो तसलसल आहे। सिंध हाई कोर्ट ट्रैफ़िक कानून जी भञाखड़ियुनि ते ई चालान ख़िलाफ़ दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। 25 नवंबर ताईं जवाब तलब। दरख़्वास्त में चयो वियो आहे त ट्रैफ़िक कानून जी भञाखड़ी ते लाॻू ॾंड वधीक ऐं गैर मुनसिफ़ाणो आहे। दरख़्वास्त में चीफ सेक्रेटरी सिंध ऐं IG सिंध ऐं DIG ट्रैफ़िक ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। पाकिस्तानी मईशत सही रस्ते ते गामज़न आहे। ब्लू इकनॉमी पाकिस्तानी मईशत लाइ गेम चेंजर साबित थींदी ऐं इनकलाब बर्पा करे सघे थी। हुकूमत मईशत में बुनियादी सुधारनि जे एजेंडा ते अमल करे रही आहे। बुनियादी सुधारा मुस्तहकम तरक़ीअ लाइ अणिट आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो पाकिस्तान इंटरनेशनल मैरीटाइम एक्सपो एंड कॉन्फ्रेंस खे वर्चुअल ख़िताब संदसि चवणु आहे त 3 ग्लोबल रेटिंग एजेंसियुनि पाकिस्तान जे मक़ामी क़दमनि जी वाखाण कई आहे। वापार ऐं मईशत जे इस्तेहकाम लाइ दोस्त मुल्कनि जो सहकार हासिलु आहे। कराची, गवादर ऐं पोर्ट कासिम जे बंदरगाहनि खे जदीद बणाइण लाइ क़दम खयां पिया वञनि। मटेरी भरिसां क़ौमी शहरा ते मोटरवे ऑफिस वॾे तेज़ रफ़्तार कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर, 1 ॼणो फ़ौत, 1 ज़ख़्मी। हादसे में मोटरसाइकिल सवार ॻोठ हुसैन बमरवासी भूरो कोहली ऐं चेतन कोहली ज़ख़्मी थी पिया, जिन खे मटियारी इस्पताल पहुचायो वियो, जिते भूरो कोहली दम ॾेई छॾियो। चेतन खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो। ऐं फैसलाबाद में 17 सालनि खां पोइ इंटरनेशनल क्रिकेट जूं रौनकूं बहाल थी वियूं। इक़बाल स्टेडियम में पाकिस्तान ॾखण अफ्रीका जूं टीमूं पहिरीं वनडे मैच में आम्हूं साम्हूं। पाकिस्तानी टीम ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ टॉस खटे पहिरियां फील्डिंग करे रही आहे। क़ौमी टीम जे कप्तान शाहीन आफरीदी जो चवणु आहे त बाबर आज़म जो फारम में अचणु पाकिस्तान जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे।